नवाज़ न्यूज़ में भलीकार आया संझा सैयद आया बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरनि ते। सुप्रीम कोर्ट हाई प्रोफाइल केसिस में नेब ऐं FIA जे ऑफिसरनि जी मुक़ररनि ऐं बदिलियुनि खे रोके छॾियो। प्रोसिक्यूशन खे हाई प्रोफाइल केस वापसि वठण खां पिणु रोकियो वियो। घरू सेक्रेटरी DG FIA ऐं नेब खे नोटिस जारी। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल रिमार्क्स ॾिना आहिनि त डॉक्टर रिज़वान खे बि बदिली कयो वियो, जंहिंखे दिलि जो दौरो पियो। DG FIA जो तालुक़ु सिंध सां आहे, जेको IG KP बि रही चुको आहे। DG FIA सुठो कमु करे रहियो हो, खेसि हटाइण जो कहिड़ो कारण आहे। अदालत चइनि हफ़्तनि दौरान ECL मां ख़ारिज कयल नालनि जा तफ़सील बि तलब करे वरिता। सदर धमाके में मुलविस जवाबदार पाड़ेसरी मुल्क जी दहशतगर्द तंजीम सां राब्ते में हुआ। CTD हथां मुक़ाबले में मारिजी वियल ॿिनि जवाबदारनि जे हवाले सां वधीक इंकशाफ साम्हूं अची विया। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब ऐं CTD इख़्तियारनि जो चवणु आहे त गुज़िरियल ॾींहुं माड़ीपुर में मुक़ाबले में साथी समेत मारिजी वियल जवाबदार अलाह ॾिनो जो तालुक़ु उमरकोट सां हो। सदर धमाके में मुलविस जवाबदार अलाह ॾिनो पाड़ेसरी मुल्क मां कमु कंदड़ दहशतगर्द तंज़ीम सां राब्ते में हो। अलाह ॾिनो मुख़्तलिफ़ रियासत मुख़ालिफ़ एहतजाज ऐं ॿियनि सरगर्मियुनि में बि मुलविस हो। जवाबदार अलाह ॾिनो बम ठाहिण जो माहिर ऐं तरबियत याफ़्ता हो। रेलवे लाइन ते धमाकनि लाइ बि अलाह ॾिनो EIDs तयारु कयूं हुयूं। CCTV फुटेजिस में जवाबदार वाज़े आहे ऐं जियो फाइनेंसिंग में बि अलाह ॾिनो हाईलाइट थियो आहे। जवाबदार अलाह ॾिने गुरु जे मुख्य किरदार असगर शाह खां हिदायतूं वरितियूं। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त रियासत मुख़ालिफ़ कार्रवाइनि में मुलविस जवाबदारनि खे ज़मानतूं मिलणु असां सभिनी लाइ ख़तरो आहे। सदर धमाके जे जवाबदार अलाह ॾिने खे गुज़िरियल साल कानून लागू कंदड़ इदारनि गिरफ़्तार कयो हो, पर इनखे अदालत मां ज़मानत मिली। जॾहिं त CTD वटि सबूत हुआ त हीउ जवाबदार दहशतगर्दी जे वाक़िअनि में मुलविस आहे। जेकॾहिं कंहिंजे ख़िलाफ़ संगीन नोयत जा इल्ज़ाम आहिनि त ज़मानत जी पॉलिसी खे ॾिठो वञे। अदालत खे दरख़्वास्त आहे त अहिड़नि केसिस में रियासत जो साथ ॾिनो वञे। डॉलर के मुकाबले में पाकिस्तानी रुपए जो मुल्क किरण जो सिलसिलो जारी। इंटरबैंक में डॉलर डबल सेंचुरी मुकम्मल करे वरिती। इंटरबैंक में डॉलर 1 रुपयो 61 पैसा महांगो थी वियो, 200 रुपयनि जो थी वियो। ओपन मार्केट में डॉलर 201 रुपयनि खां बि वधी वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट उमर सरफराज चीमा जे गवर्नर तौर उहिदे तां बरतरफ़ी ख़िलाफ़ दरख़्वास्त एतिराज़ लागू करे छॾिया। हाई कोर्ट जे रजिस्ट्रार जो चवणु आहे त मामिलो पंजाब जो आहे। हीउ मामिलो इस्लामाबाद हाई कोर्ट जे इख़्तियारनि वारे दायरे में नथो अचे। पाकिस्तान में पानी जो वॾो बहरान आहे। ॾुकार वारी सूरत हाल आहे। पानी जी सख़्त खोट खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। पाकिस्तान ख़िते ऐं दुनिया में ख़ुराक जे मसइले जे लाइ किरदारु अदा करणु चाहे थो। दुनिया जो सभ खां वधीक गर्मीपद सिंध में रिकॉर्ड कयो वियो। तकरारनि जे पुरअमन हल लाइ ॻाल्हियुनि ऐं डिप्लोमेसी ते भाड़ो पवंदो। पाकिस्तान खे मौसमियात जी तब्दीली जे करे चैलेंजिस आहिनि। वायरस ऐं वबा जी का बि सरहद नाहे हूंदी। कोरोना वबा सबबि दुनिया खे मुतहद थियणु घुरिजे हा, जेको न थियो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो गॾियल क़ौमुनि जे फूड सिक्योरिटी खे ख़िताब चयाईं, अफ़गानिस्तान जे मसइले जे हल लाइ दुनिया सां गॾिजी कमु करे रहिया आहियूं। पाकिस्तान मुख़्तलिफ़ मुल्कनि में हलंदड़ तकरारनि जे ख़ात्मे लाइ ॻाल्हियुनि ते ज़ोर भरियो आहे। सिंधु दरिया में पानी की खोट बरक़रार। सखर बिराज वटि 24 कलाकनि दौरान पानी के वहकरनि में 2000 क्यूसिक वाद। गुडू बिराज वटि मथां वहकरो 48,924 क्यूसिक ऐं हेठां वहकरो 46,138 क्यूसिक रिकॉर्ड। सखर बिराज वटि मथां वहकरो 42,990, हेठां वहकरो 16,300 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बिराज वटि 5,305 क्यूसिक, हेठां वहकरो 100 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो।
सिंध में पाणी जी बदतरीन खोट खिलाफ आबादगारन हारन कौम परस्तन सियासी समाजी ऐं शहरन तरफा एहतजाज जो सिलसिलो जारी। घोटकी मीरपुर माथेलो कश्मोर मटियारी सकरन कंडियारो नारो खिपरो ठुल गुपचाणी बांदी जोही बगण थड़ी मोहब्बत ऐं सिरहाड़ी में मुज़ाहिरा ऐं रैलियूं कढियूं वयूं। अॻवाणनि मुतालबो कयो आहे त पाणी खोट ख़त्म करे आबादगारन खे मुआशी बदहाली खां बचायो वञे। हैदराबाद में एयरपोर्ट थाने जी हद में मुबैना पुलिस मुक़ाबिलो एक जवाबदार मारिजी वियो। पुलिस मूजिब सचल सरमस्त रोड ते जवाबदार फुरज जी नियत सां घुमी रहा हुआ। पुलिस जवाबदारन के गिरफ़्तार करण लाइ पहुती त मुक़ाबिलो थी पियो। फायरिंग जी ॾे वठ दौरान एक जवाबदार मारिजी वियो। संदसि ॿिया साथी फरार थी विया। लाड़काणो शहर हिकु भेरो ॿीहर ॾोहारनि जे निशाने ते अची वियो। फौरन जी फायरिंग में ज़ख़्मी थियल वाठड़ो ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो। फौरन जी फायरिंग में ज़ख़्मी थियल अब्दुल कादिर बुर्ड़ो चाणका अस्पताल में दम ॾिनो। घोटकी भरिसां ॻोठ मौलवी शफ़ी मोहम्मद चाचड़ में ज़मीनी तकरार तां झेड़े में ज़ख़्मी थियल फौत। 3 ॾींहं अॻु झेड़े में ज़ख़्मी थियल बशीर चाचड़ ज़ख़्मनि जी सिट न सहंदे घोटकी अस्पताल में दम ॾिनो। वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो। झेड़े में कुहाड़ियूं लॻण सबबि 9 ॼणा ज़ख़्मी थिया हुआ। सिंधड़ी वेझो ॻोठ दरिया खान जरवार में पुराणे तकरार तां भाइटे हथां चाचो क़तल। भाइटे भांजी जरवार पंहिंजे चाचे नूर हसन जरवार खे लतुनि ऐं मुकनि जो वसकारो करे क़तल कयो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल मीरपुर ख़ास पहुचायो। पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले। नशर फिरोज़ वेझो ॻोठ साईं रखियो चांडियो में औरत मुबैना तौरु आपघात करे छॾियो। औरत सीमा गले में रसो विझी फाओ खाधो। वारसनि पारां क़तल जो इल्ज़ाम। टंडोबागु भरिसां खोसकी वारे इलाइक़े में 2 ॾींहं अॻु जवाबदार जे हमले में ज़ख़्मी थियल शख़्स अस्पताल में फौत थी वियो। अब्बास अली नोहड़ियो ज़ख़्मनि जा सूर न सहंदे अस्पताल में दम ॾिनो। ऐं टंडो मीर अली भरिसां ॻोठ धणी बख़्श चन्ना जे रहवासी नौजवान इमरान अली चन्नो जे अगवा जी तस्दीक। धाड़ेलनि जो मुगवी जे वारसनि खे फ़ोन भुंग तलब। मुगवी जे वारसनि जो चवणु आहे त हू ग़रीब आहिनि, भुंग जी रक़म किथां आणनि। आला इख़्तियारियूं नौजवान जे बाज़ियाब लाइ क़दम कनि।